सजावल देसी घी मां तैयार कयल मीसो मिठाई मार्केट में अची वई। मईसो मिठाई की ख़रीदारी ऐं वापे में इज़ाफ़ो वधण लॻो। वापारियुनि 400 रुपए वारी किलो मां अघु वधाए 650 रुपया किलो करे छॾियो आहे। मईसो मिठाई विकिरो कंदड़ फोरे ॿुधायो त दुकानदारनि तां मईसो मिठाई वठी करे गुज़र सफ़र कंदा आहियूं। हिननि चयो त महांगाई सबबि रेट वधायो वियो आहे। उन मौक़े ते मईसो तैयार कंदड़ दुकानदार अब्दुल करीम ऐं अज़ीज़ ॿुधायो त गुज़िरियल 40 सालनि सां असां मईसो जो कारोबार करूं था। असांजो मईसो सॼी सिंध में मशहूरु आहे। मईसो खे निशास ते खंड ऐं बेसण ऐं देसी घी मां तैयार कंदा आहियूं। सियारो ईंदो ई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ऑर्डर मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। शादी ऐं सालगिरह जे मौक़े ते बि माण्हू ऑर्डर ॾींदा आहिनि। हिननि चयो त सभिनी खोड़ेतनि जो रोज़गार जो ज़रियो बणियलु आहे। रिपोर्ट अतीक रहमान खत्री सजावल।